बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हांजे ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाद ऐं आबाद हुजो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जूं 44 क़िस्तूं तव्हांजे ख़िदमत में पेश करे चुका आहियूं। अॼु उन जी 45 क़िस्त तव्हांजी नज़र। कल्ह की क़िस्त में तव्हांखे ॿुधायोसीं त शिरकान जेको ईसाई उन छोकिरीअ वटि आयो हो, महिमान थी रहियो हो, जंहिं हिन जी जान बि बचाई। हाणे उहा छोकिरी हिनखे पंहिंजो किसो पई ॿुधाए। हुन छोकिरी ॿुधायसि त मां यूनान जे बादशाह जंहिंसां जंग करण आयो हो शिरकान, चई मां उन जी धीउ आहे। मुंहिंजो नालो अब्रेज़ा आहे। मुंहिंजो नालो आहे अब्रेज़ा। ऐं उहा पोड़ी जेका हुई जंहिं सां मां कुश्ती विड़ी हुअसि ऐं जंहिं मुंहिंजे पीउ खे तुंहिंजो ॿुधायो, उहा मुंहिंजी ॾाॾी आहे। उहा मुंहिंजी ॾाॾी आहे जंहिं मुंहिंजे पीउ खे तुंहिंजे बारे में ॿुधायो त शिरकान हिते लिखियलु आहे। हाणे मां जो मोटायो आहे हिननि खे, हिननि खे बादशाह जा जेके बि आया सिपाही, उन्हनि खे मारियो अथऊं, त बादशाह बि कावड़बो ऐं हूअ बि ज़रूरु का अटकल ठाहींदी मूंखे माराइण जे लाइ। छो जो तो बाबे जा सरदार जेके हुआ उन्हनि खे क़तलु कयो आहे ऐं मुंहिंजे लाइ इहो हुलाईंदा त हिकिड़े मुस्लमान सां गॾु थी रहे, ख़राबु थी वई आहे, पंहिंजे मज़हब ते बि कान थी हले, मुस्लमान सां थी रहे, मुस्लमाननि सां हमदर्दी अथसि। सो उन लाइ मुंहिंजो ख़्यालु आहे त जेसि ताईं इहा मुंहिंजी पोड़ी ॾाॾी जेका आहे उहा मुंहिंजे पोयां लॻी पई आहे, त मुंहिंजी सोच आहे त मां जेकर हिते न रहां। पर मां, मुंहिंजी दिलि थी चए त जीअं मां तोसां भलाई कई आहे, हिन उन्हनि सां कसम खयूं त मूं वटि कोन्हे, इहो शिरकान कोन्हे, त चई त जीअं मां तोसां भलाई कई आहे, तूं बि मूंसां हिकिड़ी भलाई कर। छो जो तुंहिंजे करे ई ईअं सम्झ त मुंहिंजे पीउ सां मुंहिंजी दुश्मनी थी वई आहे हिन महिल। सो हाणे तूं बि मुंहिंजो चवणु कर, तुंहिंजे करे इहे सभु कुझु थियो आहे। शिरकान जो ॿुधो त सोचई त बराबरि हिन जी त हद दर्जे जी क़ुर्बानी आहे, मुंहिंजे करे बराबरि हिन वॾो रिस्क खयों आहे। चई त मां ख़ुदा जो कसम खणी थो चवां त जेसि ताईं मुंहिंजे जान में जान आहे न, त तोखे कोई नुक़सानु न पहुचे सघंदो। पर भला इहो त मूंखे ॿुधाए त हाणे तुंहिंजो पीउ बि तोसां कावड़ियल मुंहिंजे करे, भला तूं पंहिंजे पीउ ऐं पंहिंजे ख़ानदान जी जुदाई बर्दाश्त करे सघंदीअ? हुन चयो त हा। ॿिन्ही कसम खयूं। छोकिरी चयसि त हाणे हिकिड़ो मुंहिंजो शर्त अथई। शिरकान चयसि त ॿुधाए। चई त मुंहिंजो शर्त इहो अथई त तूं वञ, पंहिंजो जेको तुंहिंजो लश्कर आहे, जेको लश्कर वठी आयो आहे, उन पंहिंजे लश्कर सां गॾु तूं पंहिंजे मुल्क वापसि वञ। शिरकान चयसि त इहो वरी तूं कीअं थी चई? मूंखे मुंहिंजे पीउ उमर बिन नौमान बादशाह जेको आहे उन त मोकिलियो हो त तुंहिंजे पीउ सां वञी विढ़ाम। छो जो वापारी ॿेड़ो उन्हनि फुरियो हो ऐं वॾी ॻाल्हि त उन में 3 वॾा जेके मोती हुआ वॾियुनि खूबियुनि वारा, उहे बि खयां आहिनि। छोकिरी चयसि त तकड़ न कर, तकड़ न कर, मुंहिंजी ॻाल्हि ॿुध।
असां में ऐं कस्तंतीनिया जे बादशाह में जंहिंजी मदद लाइ तव्हां आया हो, मां तोखे ॿुधायां थी त असां में दुश्मनी छो थी आहे। असां वटि हर साल थींदी आहे हिकिड़ी ईद, उनजो नालो आहे, असां उनखे सॾींदा आहियूं ख़ानकाह जी ईद, ख़ानकाह दरगाह ख़ानकाह जी ईद। पोइ उन ईद जे मौक़े ते हर पासे खां बादशाह थियो, वॾा वॾा अमीर वज़ीर रईस वापारी, उन्हनि जूं धीअर, उन्हनि जूं ज़ालूं, उहे ईंदियूं। हीअ ईद जूं ख़ुशियूं असां वटि 7 ॾींहं हलंदियूं। ज़ाहिरा ईद आहे त मां बि उन में हूंदी आहियां। जॾहिं न असांजूं पाण में ॿिन्ही मुल्कनि जूं दुश्मनियूं थियूं त मुंहिंजे पीउ ख़तरे जे करे 7 साल मूंखे इन ईद में जे ख़ुशियुनि में झलियो त तूं इन्हनि में शरीक न थी। हिकिड़े साल अहिड़ो इतफ़ाक़ थियो, वॾनि वॾनि माण्हुनि जूं धीअर ज़ालूं ईद जे मौक़े ते उते ख़ानकाह में आहियूं, ऐं उन्हनि सां गॾु कस्तंतीनिया जे बादशाह जी धीअ, उहा भाई ॾाढी सुहिणी, नालो हुयुसि सफ़िया। 6 ॾींहं रहिया, 7 ॾींहं विया, पर सफ़िया ज़िद कयो त मां पाणीअ जे रस्ते सां वेंदसि, सामुंडी रस्ते सां वेंदसि कस्तंतीनिया, ॿिए रस्ते सां मां न वेंदसि, ख़ुश्की वारे रस्ते सां मां न वेंदसि। उनजो ज़िद कयो बादशाह जी धीअ ई, त हुनजे लाइ हिकिड़ी ॿेड़ी तयारु थी। हुन सां गॾु जेके सहेलियूं हुयूं, नौकिरियां बानियूं हुयसि, सभु उन में वेठियूं, ऐं ॿेड़ी हली। ॿेड़ी हले पई त ईअं ओचितो अची तूफ़ान थियो। तूफ़ान बि अहिड़ो लॻो जो ॿेड़ी वस में हुननि जे में न रही, ऐं ॿेड़ी रस्तो भुलिजी वई। इतफ़ाक़ वरी अहिड़ो जो उन ई जॻह ते हिकिड़ो जज़ीरो आहे, ॿेट आहे काफ़ूर, उतां जा ईसाई हुया, उन्हनि जी हिकिड़ी ॿेड़ी हुई, उन में 500 जेके हुया सो हथियारबंद हुया। उन्हनि खे ॿेड़ियूं हलाईंदे ज़मानो गुज़री वियो, तजुर्बो हो उन्हनि जो ॾिठो त माना ॿेड़ी आहे हिकिड़ी थिड़ी वई आहे, तूफ़ान में बावड़जी वई आहे। वॾी ॻाल्हि त उन में कस्तंतीनिया जी बादशाह जी धीअ बि आहे, उन सां गॾु ॿियूं छोकिरियूं आहिनि, त उहो वठी उन ॿेड़ीअ ते भॻा। जल्दी अची उन ॿेड़ीअ खे घेरो कनि, ॿेड़ीअ खे खणी पकड़नि, ॿेड़ीअ खे गेले पंहिंजे ॿेट ते वठी आया। थोरी देरि गुज़री मस त ईअं वरी हवा जो रुख मटियो, हवा जो रुख मटियो त हिननि जी ॿेड़ी जेका हुई, वरी उहा ॿेड़ी उन हवा जे रुख ते धिकी, ऐं ॿेड़ी उतां थिड़ी लुॾंदी अची असांजे मुल्क जे सरहद में पहुती। असांजा माण्हू उते पहुता, उन्हनि जो ॾिठो त लुट जो माल आहे, गनीमत जो माल आहे, त उन्हनि जेकी ॿेड़ियूं हलाइनि पिया, नौकर चाकर हुया मर्द, उन्हनि सभिनी मर्दनि खे खणी उन महिल मर्दनि खे क़तलु कयनि, ॿिया जेके सूखड़ियूं पाखड़ियूं उन में हुयूं उहे बि खयनि। बादशाह जी धीअ बि उन में हुई सफ़िया। असांजे माण्हुनि छा कयो जो सॼो सामान खणी ऐं जेके बानियूं हुयूं उन्हनि खे मुंहिंजे पीउ ॾे मोकिलियो, ईअं सम्झ सूखड़ी करे। असांखे इहा ख़बर न हुई त इन्हनि में कस्तंतीनिया जे बादशाह जी का धीअ बि आहे। उन मां 10 कनीज़ूं बादशाह पंहिंजे लाइ पसंदि कई, 10 कनीज़। इतफ़ाक़ सां उन्हनि में इहा सफ़िया छोकिरी हुई, बादशाह वारी धीअ,
बादशाह उनखे कनीज़ सम्झी 10 कनीज़ूं बादशाह पंहिंजे लाइ पसंदि कयूं, उन में जा सफ़िया। बाक़ी जेके बचियूं उहे पंहिंजे अमीरनि वज़ीरनि खे ॾेई। वरी हिन छा कयो जो उन 10 मां बि 5 चूंडियो, 5 10 मां बि 5 चूंडियो। उहे जेके 5 चूंडियई उन्हनि में बि शहज़ादी हुई ऐं उन्हनि खे तोहफ़ो करे तुंहिंजे पीउ उमर बिन नइमान ॾे मोकिलियो। उन सां गॾु कुझु सोटी, कुझु रेशमी कपिड़ो। तुंहिंजे पीउ ॾे मोकिलियो। तुंहिंजे पीउ खे तोहफ़ा मिलिया, सुखड़ियूं मिलियूं, ॾाढो ख़ुशि थियो। ऐं उन 5 मां वरी हुन सफ़िया खे पसंदि पंहिंजे। उन ई साल जे शुरूआत में कस्तंतीनिया जे बादशाह मुंहिंजे पीउ ॾे ख़त लिखियो त 2 साल थिया आहिनि, असांजी ॿेड़ी हिकिड़ी तव्हांजे तर में फुरी आहे। उन में मुंहिंजी धीअ बि आहे, 60 कनीज़ूं आहिनि उन में। ऐं तूं बादशाह थी तो मूंखे हुनजी ख़बर न ॾिनी, न वरी उहे तो मूं ॾे मोकिलियूं। मुंहिंजी बेइज़ती आहे, इन जे करे मां इन ॻाल्हि खे ज़ाहिर बि न पियो कयां, लिक छप में ॻोल्हा पियो कयां त मुंहिंजी धीउ ते उहो इल्ज़ाम न अचे, मुंहिंजी धीउ जी इज़त ते को हर्फ़ न अचे। इन जे करे सॼो साल मां इहा ख़बर लिकाई। मां जेके नामी गिरामी सामूंडी फोरू हुआ उन्हनि खे मोकिलियो, पंहिंजा जेके हुआ उन्हनि खे मोकिलियुमि। उन्हनि हुतां हुतां पुछा कराए ऐं ॿुधायो त कहिड़े बादशाह वटि आहे। तोखे शाबस आहे त तो हिन महिल ताईं मुंहिंजी धीउ मूंखे वापसि न कई आहे, न तो मूंखे ॿुधायो आहे। सो हाणे जेकॾहिं तूं मूंसां दुश्मनी करणु नथो चाहीं, मुंहिंजी ख्वारी या मुंहिंजे धीउ जी बेइज़ती करणु नथो चाहीं, तूं नथो सोचीं त उन मुंहिंजी या मुंहिंजी धीउ जी ख्वारी थिए, त जीअं ही ख़तु पहुचाई थो त मुंहिंजी धीअ तो वटि आहे, उहा मूं ॾे मोकिले। जेकॾहिं ख़त जो तो जवाबु न ॾिनो, इन जी परवाह न कई, वरंदी सुठी न मिली, पोइ ईअं सम्झंदुमि त तूं झेड़ो वारीं थो। पोइ जेका हूंदी मुंहिंजी ताक़त त तोखे पाणे ख़बर पवंदी। इहो ख़तु चई जॾहिं मुंहिंजे पीउ वटि अची पहुतो, मुंहिंजे पीउ ख़तु पढ़ियो त मुंहिंजो पीउ त बेख़बर हो न, त हाणे इन में का बादशाह जी बि धीअ हुई। मुंहिंजे पीउ त बानियूं सम्झियूं, वरी जेकॾहिं उहा हुजे सा त भला मुंहिंजो पीउ पाण वटि रखे हा, उहा वरी तुंहिंजे पीउ ॾे मोकिलियईं। ॼण बाबो बि ख़तु ॿुधी, ख़तु पढ़ी ऐं ॼण थोरो शर्मसार दिलि में थियो त बादशाहनि जो ख़्यालु कंदा आहिनि। बेख़बरीअ में मूंखां इहो कमु थी वियो आहे। जेकॾहिं मूंखे ख़बर हुजे हा त इन्हनि में बादशाह जी धीअ आहे कनीज़नि में, त मां हुनखे वापसि करे छॾियां, पर कनीज़ूं ई वापसि कयां मां। हाणे अची परेशान थियो त इहा हाणे ख़बर पई पियसि त इहा ई छोकिरी हुई, ऐं इहा छोकिरी मोकिली अथई बादशाह उमर बिन नइमान ॾे। हाणे हेतिरो टाइम थियो आहे, उनखे तोहफ़ो करे ॾिनी अथमि, उतां कीअं वापसि वठां। ऐं वॾी ॻाल्हि इहा असांखे ख़बर पई त उन मां बादशाह तुंहिंजे पीउ खे औलाद बि थियो आहे। हाणे त असां सम्झी वियासीं त हे ख़तु जेको आहे ईअं सम्झ असां लाइ वॾी मुसीबत खणी आयो।
बाबे मजबूर थी ऐं बादशाह ॾे जवाब में ख़त लिखियो ऐं बादशाह उन में मुंहिंजे पीउ उन में मुआज़रत कयसि। बाबे उनखे कसम खणी ॿुधायो त मां बेख़बर हुउसि त इन ॿेड़ीअ में तुंहिंजी धीअ हुई या कनीज़ूं हुयूं ऐं तुंहिंजूं हुयूं। हे हुजे हा ख़बर त मां त कनीज़ूं बि वापसि कयां हा। मूंखां इहो बेख़बरी में थी वियो ऐं हाणे उहा मूं वटि आहे बि कान, छो जो मां उहा तुंहिंजी धीअ जेका हुई मां उहा बानी सम्झी ऐं बादशाह जेको आहे सो उमर बिन नहमान खे ॾिनी अथमि ऐं वॾी ॻाल्हि त उते हुनखे औलाद बि थियो आहे। मां बेवस आहियां, मुंहिंजो को ॾोह कोन्हे, मां ॼाणी वाणी न कयां। जॾहिं मुंहिंजे पीउ जो ख़तु वञी कस्तंतीनिया जे बादशाह वटि पहुतो, ख़त जो पढ़ियईं त उहो बि परेशान दाहूं करणु लॻो। औलाद हुयो, गिग पई वहेसि। वरी बि बाबे ते कावड़ियो त हिन में कहिड़ो दम हुयो, कहिड़ी हिनखे ताक़त हुई जो मुंहिंजी धीउ खे क़ैद बि कयईं ऐं वरी हुनखे बानी सम्झई, बानियुनि वांगुरु कयईं ऐं हिकिड़े खां ॿिए ॾे वरी मोकिले छॾे। मां इन जो बदिलो वठंदुसि, हाणे मां अहिड़ो कमु करणु थो चाहियां जेको मुंहिंजा पोयां बि यादि कंदा। चई उन ख़त खां पोइ हुन पे प्लान ठाहिया ऐं तुंहिंजे पीउ सां हुन ख़तो किताबत कई ऐं तुंहिंजे पीउ खे उहे ॻाल्हियूं ॿुधाईं जो तुंहिंजो पीउ उन ॻाल्हि ते एतबार करे अची हिते पहुतो आहे। तोखे मोकिलियो अथई हिते त वञ ऐं वञी मुंहिंजे पीउ सां तूं विढ़। तोखे मुंहिंजे माना पंहिंजे पीउ मोकिलियो आहे इन लाइ, पर इहो सॼो आहे इन सफ़िया जे करे, सॼो आहे इन सफ़िया जे करे। उहा सफ़िया मुंहिंजे पीउ तुंहिंजे पीउ खे बानी करे ॾिनी। हाणे तुंहिंजे पीउ खे इहा ख़बर न आहे त जहिड़ो इन जे करे आहे। हाणे बाक़ी रहिया हो 3 हीरा जेके थो तूं चईं, उन्हनि लाइ मां तोखे ॿुधायां थी त उहे सफ़िया वटि हुया, उहे सफ़िया वटि। जॾहिं उहा उन जूं बानियूं मुंहिंजे पीउ वटि कब्ज़े में आयूं त मुंहिंजे पीउ उन खां उहे 3 हीरा वठी मूंखे ॾिना। हाणे उहे मूं वटि आहिनि, तंहिंजे करे तोखे थी चवां त तूं पंहिंजो लश्कर वापसि वठी वञ, इन्हनि खे वापसि वठी वञ। छो जो इन में असांजो बि नुक़सानु आहे, तव्हांजो बि नुक़सानु आहे ऐं हे जंगियूं अलाए केतिरो टाइम पियूं हलनि। ऐं मूंखे इहा बि पक आहे त तुंहिंजी फ़ौज तोड़े तोखे 3 ॾींहं हिते मूं वटि थी विया आहिनि, पर तुंहिंजी फ़ौज तुंहिंजे ई इंतज़ार में आहे। तुंहिंजी फ़ौज को एक्शन न खयो। मुंहिंजी सलाह मन, तूं पंहिंजी फ़ौज वापसि वठी। शरकान जॾहिं हीअ ॻाल्हि ॿुधी, शरकान बि सोच में अची वियो। शहज़ादी खे चई त रब साईं जो शुक्र आहे जो रब साईं तुंहिंजे दिलि में बि रहम विधो। ठीकु आहे, हिन चइसि हाणे तूं वञ पंहिंजे लश्कर में, वञ पंहिंजो लश्कर वापसि कर ऐं जेको एलची तव्हांखे वठी आयो हो न, उहो जे हुते मौजूदु हुजे न त तव्हां उनखे गिरफ़्तार कयो, तव्हांखे सॼी ख़बर पइजी वई।
3 ॾींहंनि खां पोइ मां अची तोसां मिलंदुसि। 3 ॾींहंनि खां पोइ अची मां तोसां मिलंदुसि। पोइ असां सभु गॾिजी बगदाद में हलंदासीं। इहो थियो, हलणु लॻो। छोकिरी चयसि त मूंसां जेको वाइदो कयो थी, इहो वाइदो पंहिंजो टोड़जा न, विसारजा न। वियो। शिरकान साईं हिन खां मोकिलाए निकितो ॿाहिरि। घोड़ो हिन जो ॿधल हुयो, घोड़ो हाणे ॾिनो हिनखे। घोड़े ते चढ़ियो, अची पुल ते पहुतो। उतां पुल क्रॉस कई। हलंदो 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 अची जिथे कुश्ती न विढ़ी उते अची पहुतो। जेॾी महिल उते अची पहुतो त हिन ॾिठो त 3 घोड़े सुवार अचनि था। 3 ॼणा घोड़े सुवार अचनि था। हाणे मुल्क पराओ आहे, जंग जी माहौल आहे, अलाए दुश्मन आहिनि, अलाए सॼण आहिनि, पर तयारु थिया। हिन पंहिंजी तलवार कढी ऐं हुननि ॾे निहारण लॻा। जॾहिं उहे हिन जे वेझो आया त हिननि हिक ॿिए खे ॾिठो। हिन सुञातो त उन्हनि में हिकिड़ो वज़ीर हुयो, हिन वारो वज़ीर दंदान, ऐं उन सां गॾु 2 सरदार ॿिया। जेको हिन जो ख़ासि वज़ीर हुयो, जेको हिन सां गॾु आयो, हिन जे पीउ हिन खे गॾु करे ॾिनो हो ऐं इहो ई चयो हुई त उन जे सलाह खां सवाइ को बि कमु न कजां। उहो वज़ीर बि हुजे ऐं 2 सरदार उन सां गॾु हुजे। हुननि जो शिरकान खे ॾिठो त हो त सुञाणे विया। लथा घोड़नि तां सलाम कयुसि। वज़ीर पुछियोसि, ॾे ख़बर तूं हैं किथे? 3 ॾींहं थिया आहिनि असां परेशान, सॼो लश्कर परेशान, ॻाल्हि हुलायूं बि कोन पिया। हिन वज़ीर सां सॼी ॻाल्हि कई। जेको बि हिन ॾिठो हिन कुश्तीअ खां वठी वेंदे इन छोकिरी खां मोकिलाइण ताईं, इहो सॼो हिन ॿुधायो। शिरकान चवनि था, हलो हलो हिन मुल्क मां निकिरो। जेको न एलची असां सां गॾु आयो आहे, असांखे हिते वठी आयो आहे न, उहो निकिरी वियो हूंदो त वञी बादशाह खे असांजी ख़बर ॾे असांजे अचण जी। ऐं जीअं लश्कर गॾु थी विया न त पोइ असांजो निकिरणु हितां ॾाढो ॾुखियो थींदो। कसंतीनिया जो लश्कर बची वेंदो त पोइ असांजो निकिरणु हितां ॾुखियो थींदो। शिरकान पहुतो, पंहिंजी फ़ौज खे कोच करण जो हुकुम ॾिनई। हे साईं हलिया, हे हलिया। हिते यूनान जे बादशाह खे बि पंहिंजे एलचिन वञी शिरकान जी ख़बर ॾिनी, शिरकान जे लश्कर जी ख़बर ॾिनी। उन बि पंहिंजी सिपाह खे मोकिलियो त वञी इन्हनि जे लश्कर खे क़ाबू कयो। हे साईं हलिया। हिकिड़ो ॾींहुं कोच कयनि, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं, तां त 5 ॾींहं हे अची हिकिड़ी वादीअ में पहुता। 5 ॾींहं अची हिकिड़ी वादीअ में पहुता। हिते हिननि थोरी साही पटी, वरी हले। हलंदे हलंदे 25 ॾींहं हलंदे हे अची पंहिंजे मुल्क जे सरहद में पहुता। हाणे सुकून चुन, आराम करण लाइ तरसी पिया। पंहिंजो मुल्क हुयुनि, माण्हुनि हिननि जी महिमानी कई, हिननि जी मानी टिकी। जानवरनि जे खाधे लाइ बि, जानवरनि जे खाइण लाइ बि दाणो पाणी गाहु खणी आया। हे 2 ॾींहं हिते रहिया। हितां हिन फ़ौज खे चयो त बाबा हर को पंहिंजे घर वञे। माना हिन महिल अमुन माना सलामती आहे, हर को फ़िलहाल पंहिंजे घर। हर को जेको जिॾां जो हुयो विया।
शिरकान पाण सां गॾु 100 सवार हिकिड़ा उते रहाया पाण सां गॾु। 100 सवार पाण सां गॾु रहाए लश्कर जी कमान जेका आहे उहा वज़ीर जे हवाले कई। वज़ीर जे हवाले करे चई त तव्हां हलो, मां अचां थो तव्हांजे पोइ। हो निकिता, हिकिड़ो ॾींहुं तरसी वरी शिरकान उतां उथी हलियो। थोरो अॻिते हली हिकिड़े दड़े ते अची पहुतो, ॾिसे त वॾी धूड़ आहे, पर एॾी धूड़ आहे, एॾी धूड़ आहे जो हिनजो घोड़ो बि न पियो हली सघे। कुझु टाइम तरसियो, मिटी ठरी, धूड़ ख़तम थी, अञा जो ॾिसे थोरो घोड़े खे अॻिते हलाई त 100 सवार हुजनि, ज़ुरहूं पातल, तलवारूं हथ में उभियूं, को शिरकान जे इंतज़ार में बीठा। शिरकान हिन सां गॾु कुझु साथी हुजनि। जीअं जो उन्हनि खे ॾिठुनि त हिननि खे ललकारे चइनि वठी हज़रत ईसा जा कसम खणण लॻा त मसीह जे सचाईअ जो कसम आहे त असां जंहिं इरादे सां आया हुआसीं असांजो इरादो पूरो थियो। असां त पुट तुंहिंजे पोयां राति ॾींहं लॻल हुआसीं, तव्हां त अची हिते तुंहिंजो असां अॻु पकड़ियोसीं। लह घोड़े तां लह, ॾे पंहिंजा हथियार, जान बचाइणी अथई ऐं पंहिंजो पाण असांजे हवाले कर। हिन जो ॿुधो त अखियूं फाड़े पियो हिननि ॾिसे। दिलेर त हुयो, इहो त वो खणी घणा हुया, पर इहो आहे त हिनखे हाणे आथत हुयो त हे हुयो त हिन महिल पंहिंजे मुल्क में न। हिनखे चई त कुतऊ, तव्हांखे ताक़त कीअं थी जो तव्हां मुंहिंजे मुल्क में आया हो? इहो त तव्हांखे थियो जो तव्हां मुंहिंजे मुल्क में त आहियो, पर तव्हांजी एॾी हिमत थी वई जो तव्हां मुंहिंजे मुल्क में बीही ऐं तव्हां मूंसां ईअं था ॻाल्हायो। हाणे तव्हां ईअं था सम्झो त तव्हां मूंखे बि हिते मारींदव, तव्हां मूंखे बि क़ैद कंदव ऐं तव्हां हितां हिन मुंहिंजे मुल्क मां सही सलामत हलिया वेंदव। पाण सां गॾु जेके दोस्त हुयसि, साथी हुयसि, मुक़ाबिलो कयो, तलवार कढियईं, पहिरीं वार पाण खे, ॿई पासा तलवारूं हलियूं। हुननि ईसा बि बाक़ाइदे दिलेरी सां हिन जो मुक़ाबिलो कयो, ॿई पासे दिलेर हुया, सख़्तु लड़ाई थी। विढ़ंदे 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 राति थी वई, ऊंदहि जो थी त ॿई धुरियूं पोते हटी, उहो होॾे थी विया, उहो होॾे थी विया। शिरकान पंहिंजे दोस्तनि साथियुनि खे ॾिठो त हिन जा 4 साथी ढकी थिया, माना हिन जो माण्हू को मोह कोन हो, 4 साथी ढकी थिया। हीअ त शुक्र आहे रब साईं जो, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त मां बि सॼी उमिरि जंगियूं कयूं आहिनि, पर हे जेके अॼु जेका मां हिननि सां जंग कई आहे त बराबरि हे पहलवान ऐं दिलेर आहे। मां हिननि जहिड़ो जंग जूं कोन ॾिठा आहिनि। हिते हिन जे सिपाहियुनि मां हिकिड़े चयो त साईं शिरकान खे चवनि त शहज़ादा इन्हनि में हिकिड़ो सरदार घोड़े सवार हुयो जेको लॻे पियो त हिननि जो सरदार हो, वॾो दिलेर हो ऐं
वार बि हुनजो ख़ाली न पियो वञे। पर असां महसूसु कयोसीं त अलाए छो असां मां कोई बि हुनजे साम्हूं पियो अचे त हू ॼण दरगुज़र करे पियो वञे, वार न पियो करे। अलाए छो उनते हमिलो न पियो करे। ऐं शहज़ादा ख़ुदा जो कसम आहे, जेकॾहिं हू मारणु चाहे हा न त जीअं असां हुनजे साम्हूं अचूं पिया न त असां मां को बि कोन जहिड़ो बचे हा। पर अलाए छो उहो दरगुज़र कंदो पियो। शरकान जो ॿुधो, हे ठीकु आहे, सुभाणे मुक़ाबिलो थींदो। अलाह खां दुआ था घुरूं त रब साईं असांखे फतह ॾींदो। राति तरसिया। हाणे होॾां जेको ईसाइन जो लश्कर हुयो उहे बि राति जो थी त वापसि थिया, माना जंग छॾे मैदान ते हेॾे वापसि थिया पंहिंजे तंबुनि में, खेमनि में। जेको सरदार हुयो हुन सरदार जी चौधारीअ जी गॾु थिया जी असांजो मक़सदु अॼु हासिलु असांखे न थियो। सरदार चवनि त ठीकु आहे, सुभाणे असां ईअं न विढ़ंदासीं, हिकिड़ो असांजो हिकिड़ो हुननि, हिकु हिकु थी विढ़ंदासीं, हिकु हिकु थी विढ़ंदासीं। इहो इरादो करे उन्हनि बि राति गुज़ारी। ॿिन्ही लश्करनि पंहिंजा चौकीदार रखिया त बाबा ख़्यालु कयो मथां दुश्मन बेख़बरी में हमिलो करे। सुबुह थियो, शहज़ादो शिरकान पंहिंजे साथियुनि सां गॾु मैदान में आयो। ॾिसे त होॾां ईसाइन जो लश्कर जेको आहे उहे बि तयारु लॻा आहिनि, कतारूं ठाहियूं बीठा आहिनि। इन दोस्त पंहिंजे साथियुनि खे चयो त बाक़ाइदे अॼु ॼमी मुक़ाबिलो कजो, ॾिसो हो तयारु लॻा पिया अथव। एतिरे में ईसाइन जे लश्कर मां हिकिड़ो ॿाहिरि निकितो। उन चयो त अॼु जंग थींदी मुड़िसां मुड़सीअ जी, हिकिड़ो असांजो हिकिड़ो तव्हांजो। ठीकु आहे, इहो बि चैलेंज हुयो। हाणे दुश्मन जो चैलेंज हुयो त मञिणो आहे। शरकान जे लश्कर मां हिकिड़ो सिपाही निकितो। केरु थो अचे मुंहिंजे मुक़ाबले में? पर त ईसाइन मां बि हिकिड़ो माण्हू निकितो, घोड़े ते चढ़ियल हुयो, ॾाढी मुछ कान हुई। आयो मैदान में, ॿिन्ही तलवारूं ऐं नेज़ा हलाइण शुरू कया। थोरी देरि मस अञा गुज़री त उहो जेको ईसाई हुयो उन इन शिरकान जो जेको साथी सिपाही हुयो उनखे नेज़ो हणी खणी घोड़े तां किराए, घोड़े तां किराए खणी क़ैद कई। क़ैद करे उनखे गेले पंहिंजे लश्कर में खणी। ईसाइन जे लश्कर में साईं नारा लॻी विया, उनखे झलनि पिया त हाणे तूं न वञ, वरी ॿियो मोकिलियो। उनजे मुक़ाबले में वरी हेॾा शिरकान ॾांहुं ॿियो निकितो जेको वरी हुन क़ैदीअ जो भाउ। उहा बि विढ़ंदे विढ़ंदे, पर उन में बि शिरकान जो सिपाही जेको आहे उहो धकी बि थियो, वरी उनखे बि गेले क़ैद करे विया। हाणे माना ईअं मुस्लमान हिकु हिकु थियो निकिरे पियो, ईसाई उन्हनि खे क़ैद कंदा पिया। जेको वञे पियो उनखे क़ैद कंदा पिया। तव्हां त ॾींहुं गुज़री वियो, वरी राति थी, 20 मुस्लमान क़ैदी थी विया। शिरकान ॻणिया जो हल 20, ॾाढो ॾुख बि थियुसि, यार हे छा थियो। सुभाणे मैदान में मां पाण वेंदुसि, उन्हनि जो सरदार जेको आहे न उनखे चैलेंज कंदुसि, उनखे घुराईंदुसि, चवंदोमांसि त असांजे मुल्क में छो आयो आहे, मुक़ाबले खां हटी वञ। जेकॾहिं हुन इनकार कयो न उन सां मुक़ाबिलो मां कंदुमि, जेकॾहिं सुलह जी ॻाल्हि कई त सुलह कंदुमि। राति गुज़री, सुबुह थियो, ॿई लश्कर आम्हूं साम्हूं थिया। शिरकान निकिरे पियो वेहण जे लाइ,
त ॾिठईं त ईसाइन जो जे लश्कर मां हिकिड़ो सुवार हुजे, पर उन सां अधु लश्कर उहे वरी प्यादा अची मैदान में पाती। हीउ सम्झी वियो त माना इहो को हिननि जो सरदार। हथ में फौलादी तलवार हुजेसि, मुश्की घोड़ो हुजे, उन ते सुवार हुजे, ॾाढी मुछ कानसि। आयो विच मैदान में, मुस्लमाननि जे लश्कर ते निहारे चई त उहो शुरकान उमर बिन नहमान जा पुट, तूं उहो आहे जंहिं क़िला फ़तह कया थी, शहर बर्बाद कया थी, जंग लाइ तयारु थी, अचु मुक़ाबले में। तूं बि पंहिंजी क़ौम जो सरदार आहीं त मां बि पंहिंजी क़ौम जो सरदार आहियां। असां ॿिन्ही मां जेको खटींदो उहो ॿिन्ही क़ौमुनि जो सरदार थी। शरकान कावड़ में घोड़े खे छिके अॼु मुक़ाबले लाइ निकिरी आयो। वेड़ शुरू थी, तलवारूं ऐं नेज़ा हलण लॻा, ॿई साईं बाक़ाइदे वार कन्ने वरी वार पंहिंजो बचाइनि। ईअं पियो सम्झ में अचे त ॼण को पथर पाण में टकराइजनि। सॼो ॾींहुं हिननि जी लड़ाई हली, सॼो ॾींहुं लड़ाई हली, तां त सिजु लही वियो ऊंदहि थियण, सिजु लथो ऊंदहि थियण लॻी। ऊंदहि जो थी त ॿई मोटिया, हो पंहिंजे लश्कर में वियो, हो पंहिंजे लश्कर में वियो। शुरकान जेॾीमहिल पंहिंजे लश्कर में पहुतो त पंहिंजे सिपाहियुनि खे चयईं त हेड़ो पहलवान मां न ॾिठो आहे। ऐं वॾी ॻाल्हि त मां हिन में हिकिड़ी ॿी शइ ॾिठी त जेॾीमहिल बि ॾिसे पियो त मुंहिंजो को अहिड़ो उज़ो हिन जे साम्हूं अचे पियो, खुलियल साम्हूं अचे पियो, ज़रहूं पाईंदा हुआ न अॻ में, त उज़ो को खुलियल अचेसि पियो, माना ज़ाहिर ॾिसण में अचेसि पियो, त उहो जेको नेज़ो हो हुनखे त नेज़ो फेराए, नेज़े वारी जेका चुंभ हुअनि, नेज़े जी चुंभ हणिजे न, चुंभ न पियो हणे, नेज़े खे फेराए हथ वारो पासो पियो हणे। चुंभ हणे त माण्हू खे चुभे, अंदरि टपी वञे, माण्हू मरे, न न न, चई हो बाक़ाइदे उन महिल नेज़ो हणे पियो, पर चुंभ फेराए हथ वारो पासो पियो हणे। सो हाणे मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हिन जंग जो नतीजो छा निकिरंदो। हल जेकॾहिं इन जहिड़ा माण्हू मुंहिंजे लश्कर में हुजनि, हा, मूंखे सम्झ में नथो अचे। दिलेर बि वॾो आहे, पर इहा ॻाल्हि अलाए कहिड़ी अथसि। हाणे ईअं जे कंदासीं त पोइ त जंग लाइ केतिरा ॾींहं हलंदी। सोचींदे सोचींदे सुम्ही पियो, वरी राति गुज़री, सुबुह थियो, ॿई वरी आम्हूं साम्हूं मुक़ाबले में, ॿिन्ही में वरी झड़पूं शुरू थियूं, बराबरि लड़ाई, तलवारुनि सां पई टड़कनि, नेज़ा हो नेज़ो ओलारे, हो नेज़ो ओलारे, तव्हां त विढ़ंदे विढ़ंदे वरी हूंदा थी। उहो ॾींहुं में गुज़री, ॿई हिक ॿिए खां जुदा थी पंहिंजे पंहिंजे साथियुनि ॾे आया। हुन बि हवालु पंहिंजो ॿुधायो, हुन पंहिंजे दुश्मन जो हवालु ॿुधायो। ईसाइन जो जेको हुयो उन पंहिंजे साथियुनि खे चयो त फ़ैसिलो सुभाणे थी, बसि हाणे फ़ैसिलो सुभाणे। सुबुह थियो, ॿई सवार वरी आया मैदान में, वरी साईं हमिलो शुरू थी वियो। ॿिए पहरी ताईं पाण में बराबरि विढ़ंदा रहिया। लड़ाई हलंदे हलंदे वो जेको ईसाई सरदार हुयो
उन छा कयो तुंहिंजे घोड़े खे रेन छिके तेज़ हलंदड़ घोड़े जी ईअं खणी रेन छिकी त घोड़ो हलंदे तकड़ में जो बीठो त ईअं सम्झ घोड़ो ॼण थाॿिड़िजी पियो, बीठो पर थाॿिड़िजी पियो ऐं घोड़े ते जेको सुवारु हो ईसाई उहो किरी पियो। जीअं किरियो त शुरकान ॾिठो त किरियो आहे, वारो आहे, हे बि लथो दुश्मन ते चढ़ी पियो, तलवार खणी ऐं चई त जेकर कंध वारी हणांसि, मुंडी चट कयांसि। हीअं तलवार उभी करे हीअं हणण जी पियो करे त जेको हेठां ईसाई सरदार हुयो उन चयसि त न पहलवान या दिलेर ईअं न कंदा आहिनि। बाक़ी उहे कंदा आहिनि जेके माइनि खां हाराईंदा आहिनि, पहलवाननि सां ईअं कोन कंदा आहिनि। बाक़ी उहे कंदा आहिनि जेके औरतुनि खां हाराईंदा आहिनि। शिरकान जो हे ॿुधो त ईअं ॼण चूंडी लॻी चिताए जो निहारे, अड़े हे त उहा ई शहज़ादी अब्रेज़ा। ऐं उन खे ई ख़बर हुई त औरत उन खां हिन हारायो हो, हे त बेटा हे त उहा ई आहे। जीअं हुनखे सुञातईं तलवार खणी उछलाई हिनखे चई तो हे छा कयो? हुन चयसि मां चाहियां पई त मैदान में तुंहिंजो इम्तिहान वठां, लड़ाईअ में नेज़ेबाज़ी में तुंहिंजो हुनर ॾिसां। हे जेके ॾिसींदो मूंसां गॾु न इहे सभु मुंहिंजियूं बानियूं अथई, मर्द कोई बि कोन्हे। ऐं हे जेको ॾिठी न मां घोड़े ताईं थाॿिड़िजी हेठि किरी पियसि, न त तूं अञा मुंहिंजी बहादुरी ॾिसी। शुरकान ॿुधो खिलियो, हिनखे चई शुकुर आहे ख़ुदा जो सही सलामत अची मूंसां मिली आहे। हिते शहज़ादी उथी पंहिंजे कनीज़ुनि खे सॾु कई, उहे सभु प्यादियूं हिन ॾे आयूं ऐं शुरकान जा जेके बि साथी 20 हिननि गिरफ़्तार कया हुआ उन्हनि खे बि छॾियो। शुरकान चयसि त वाक़ई तूं इन जे क़ाबिल आहे त बादशाहनि सां गॾु रहो ऐं मुसीबत जे वक़्तु उन्हनि जे कमु अच। उन्हनि खे ॿारनि खे हुकुम कई त शहज़ादे खे सलाम कयो। उन्हनि शहज़ादे खे झुकी सलाम कयो। हाणे थी विया 200 सुवार। हाणे हलिया नेठि 6 ॾींहं 6 रातियूं पंधु कंदे कंदे अची पंहिंजे मुल्क में पहुता। जेॾीमहिल पंहिंजे मुल्क में पहुता, शहर में पहुता त शुरकान शहज़ादी ऐं उन जे ॿारनि खे चयो त हे तव्हांखे ईसाइनि जो जेको लिबास पातल आहे न इहो लाहियो, इहो लिबास लाहियो। उन खां पोइ हिन पंहिंजे साथियुनि खे बगदाद मोकिलियो त वञी हिन जे पीउ खे हिन जी ख़बर ॿुधाए। आयो ऐं उनखे ॿुधायो त उन सां गॾु रूम जे बादशाह जी धीअ अब्रेज़ा बि आहे त जीअं बादशाह उन जे इस्तक़बाल लाइ माण्हू मोकिलियो। उन खां पोइ हे उते तरसी पिया। सुबुह थियो, शुरकान साईं पंहिंजा साथी शहज़ादीअ सां गॾु जेके बानियूं उन्हनि सां गॾु अची नेठि बगदाद पहुतो। बगदाद जे ॿाहिरां हिन ॾिठो त वज़ीर 1000 सुवारनि सां गॾु शहज़ादीअ जो ऐं शुरकान जे इस्तक़बाल लाइ मौजूदु लॻो पियो शहर जे ॿाहिरां। उते शाही घोड़ा वरी हिननि जे लाइ ॿिया आया, उन ते हे ॿई चढ़िया। हे ॿई अॻियां, सॼो लश्कर हिननि जे पोयां शहर में दाख़िल थिया जुलूस जी शिकिल में। शाही महल में अची पहुता। शुरकान पंहिंजे पीउ सां वञी मिलियो।
बादशाह पुट खे ॾिठो, उथी ऐं भाकुर पातईंसि, हाल अहवाल पुछईंसि। शिरकान सॼो हाल अहवाल ॿुधायसि, जेको शहज़ादीअ बि हिनखे किसो ॿुधायो हो ऐं जेको हिन सां किसो पेश आयो उहो बि ॿुधाईंसि, ऐं इहो बि ॿुधाईंसि हाणे शहज़ादी जेका आहे पंहिंजो मुल्क ऐं पंहिंजे पीउ खे बि छॾे आई, ऐं शहज़ादी हाणे मूंसां हिते रहणु, मतिलबु उन्हनि खे छॾे आई आहे, हाणे मूंसां रहनि। ऐं कस्तंतीनिया जे बादशाह पंहिंजी धीअ जे लाइ इहा चाल कई, पंहिंजी धीअ जे करे चाल कई। रूम जे बादशाह खे ख़बर न हुई, उन तव्हांखे बानी करे ॾिनी, उनखे ख़बर न हुई त हीअ बादशाह जी धीअ आहे, उन तव्हांखे बानी करे ॾिनी। ऐं हुन ॿुधायुसि बि, उन जे बावजूदि बि जेको आहे त कस्तंतीनिया जो बादशाह उन तव्हां ॾे कूड़ो न्यापो मोकिलियो ऐं तव्हां वरी लश्कर तयारु करे मूंखे उन सां मोकिलियो। पोइ पीउ खे चईं त बाबा जेकॾहिं न हीअ न हुजे हा न त असांजो मोटण बि ॾाढो ॾुखियो थी वियो। ऐं वॾी ॻाल्हि इहा थो ॿुधाई त मां बि पंहिंजी ज़िंदगीअ में दिलेर बहादुर ॾिठा आहिनि, आहे औरत पर मां हिन जहिड़ो दिलेर बहादुर मां बि न ॾिठो। हिन पिड़स जो ॻाल्हियूं ॿुधियूं त चईं त पोइ भला मूंखे बि त इहा ॾेखार। शुरकान हिनखे वठी पंहिंजे पीउ जे साम्हूं वठी आयो। बादशाह दरबार में जेके वेठा हुआ उन्हनि सभिनी खे चईं त ॿाहिरि हलिया। शहज़ादी बादशाह जे साम्हूं आई, ज़मीन खे ते झुकी ऐं बादशाह खे सलाम कई, ॾाढे इख़लाक़ सां बादशाह सां कचहरी कई। बादशाह खे हुनजो ॻाल्हाइणु तमामु घणो वणियो ऐं तइजब आयुसि, माना हुनजे ॻाल्हाइण ते, हुनजी ॼाण ते, इल्म ते। ऐं जेको हिन सलूक वरी शिरकान सां कयो हो, बादशाह उनजो शुक्रियो अदा कयुसि। बादशाह चयसि हाणे वेह, हीअ जो बादशाह वटि वेठी, हाणे हिते हिन पंहिंजो मुंहं तां कपिड़ो लाथो। बादशाह जो हिन खे ॾिठो त बादशाह जो अकुल बि ख़ता थी। बादशाह हिन खे पंहिंजा मुक़रब जेके थींदा आहिनि, ख़ासि माण्हू, बादशाह हिन खे उहो बणायो। हिन जे लाइ ऐं हिन जे ॿानियुनि जे लाइ बादशाह हिकिड़ो महल मख़सूसु करायो त उन में हीअ पंहिंजे ॿानियुनि समेत रहे, वज़ीफ़ो मुक़ररु कयो। हाणे बादशाह हिन खां उन टे जेके मोती हुया उन मोतियुनि बाबति पुछो। हुन चयसि उहे मूं वटि, जीअं मोती तव्हांजी ॻोल्हा में आयो न, उहे मोती मूं वटि। उथी पंहिंजे सामान सां गॾु हिकिड़ी पेती हुअसि, उन पेतीअ मां पेती खोले उन मां सोन जी हिकिड़ी सोनी डॿी उहा कढियईं। उहा सोनी डॿी खणी आई बादशाह वटि, उहा बादशाह जे साम्हूं खोलियईं त उन मां 3 हीरा निकिता। उन्हनि खे चुमी ऐं बादशाह खे ॾिनी, बादशाह खे ॾेई पाण हली वियो। बादशाह खे उहे हीरा ॾेई पाण हली वियो। बक़ाया किसो इंशाअल्लाह सुभाणे।